अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान, जापान, ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड समेत समूरी दुनिया में नए साल जी शुरूआत में आतिशबाज़ीअ सां साल 2021 जी आजिया कई वई। कोरोना जी वबा सबबि सख़्त पाबंदियुनि तहत ग्रीन ज़ोन क़ाइमु करे अॻुवाट पासिस जारी कयूं वयूं। नए साल जी आमद लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि समेत पाकिस्तान में कराची, हैदराबाद, नवाबशाह, लाड़काणो ऐं सखर में आजिया कई वई। नए साल जी आमद जे मौक़े ते कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं सखर समेत सॼे सिंध में सिक्योरिटी सख़्त, हवाई फायरिंग ते पाबंदी लागू, हवाई फायरिंग ऐं हुलहंगामो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। नए साल जी आमद जे मौक़े ते समुंड किनारे समेत समूरा तफ़रीह मार्ग बि खुलियल, शहरनि जी सहूलियत लाइ ट्रैफ़िक प्लेन बि जारी। वफ़ाक़ी हुकूमत अवाम जे नए साल जी ख़ुशियुनि ते पेट्रोल बम किराए छॾियो। वज़ीर आज़म पेट्रोल 2 रुपया 31 पैसा फ़ी लीटर महांगो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पेट्रोल 106 रुपया फ़ी लीटर थी वियो। डीज़ल जी क़ीमत में 1 रुपयो 80 पैसा वाधि, नई क़ीमत 110 रुपया 24 पैसा मुक़ररु। घासलेट 3 रुपया 36 पैसा महांगो, लाइट डीज़ल 3 रुपया 95 पैसा महांगो थी वियो। नाणे वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जी अघनि में वाधि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नवां अघ राति 12 वॻे खां लागू। वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम मथां महांगाई बम किराइण जो सिलसिलो जारी। LPG 15 रुपया फ़ी किलो महांगी करे छॾी। नवां अघ मुक़ररु थियण बैदि घरेलू LPG सिलेंडर जे अघ में 180 रुपया वाधि कई वई। घरेलू सिलेंडर 1733 रुपया थी वियो। सिंध हाई कोर्ट पारां नेब ऐं क्रिमिनल केसिस खे मुंहुं ॾींदड़ समोरनि कामोरनि खे हटाइण जो हुकुम। नेब ऐं क्रिमिनल केसिस खे मुंहुं ॾींदड़ कामोरनि खे न हटाइण ते चीफ सेक्रेटरीअ खां पुछाणो। कामोरनि खे उहिदनि तां हटाए 14 जनवरी ताईं रिपोर्ट पेश करण जी हिदायत। अदालत रिमार्क्स में चयो आहे त नेब ऐं क्रिमिनल केसिस खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे फौरी तौर हटायो वञे। करप्शन ऐं क्रिमिनल केसिस में नामज़द ऑफिसर्स आजियां थियण ताईं उहिदनि ते कमु नथा करे सघनि। वफ़ाक़ी हुकूमत तामीराती शोबे लाइ टैक्स छूट में 1 साल जी वाधि करे छॾी। ख़रीदारनि लाइ आमदनीअ जा ज़रिया न ॿुधाइण वारे मोहलत में बि वाधि जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॾावती शोबे बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त घटि लाॻत वारनि घरनि लाइ 5 खां 7% व्याज ते कर्ज़ो ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टीअ खां पोइ नून लीग बि ज़मीनी चूंड में हिसो वठण जो उसूली फ़ैसिलो करे वरितो। नून लीग ज़रियनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं मरियम नवाज़ PTM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात करे ज़मीनी चूंड ते ॻाल्हि ॿोल कई हुई। नून लीग सेनेट इलेक्शन में हिसो वठण ते बि गौर करे सघे थी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त साल 2020 आलमी सतह ते चैलेंजिस जो साल रहियो। कोरोना वायरस सिहत जे निज़ाम मईशत खे धोड़े छॾियो, पर इमरान ख़ान जी हिकमत अमलीअ सबबि हुकूमत चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। पंहिंजे ट्वीट में शिबली फराज़ चयो त 2020 में अपोज़िशन जो गैर जमहूरी इतिहाद नॉकआउट थी वियो। हुकूमत खे किराइण लाइ ठहण वारो इतिहाद पंहिंजे मुफ़ादनि जे वर चढ़ी वियो। नौशर फिरोज़ ज़िलई बार एसोसिएशन पारां ओबाड़ो पुलिस पारां सिंध सभा जे लॉन्ग मार्च ते चढ़ाई, अॻुवाणनि जी गिरफ़्तारी ऐं नियाणियुनि ते तशद्दुद ख़िलाफ़ मडनी अदालतुनि जे कार्यवार जो मुकमल बाइकाट करे बार जे सदर अब्दुल रहीम अब्बासी, इम्तियाज़ मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो। सिंध सभा जे काफ़िले ते रियासती चढ़ाई करे इनाम अब्बासी ऐं सिंध जे नियाणियुनि खे गिरफ़्तार करे हिरासा कयो वियो आहे। उन कुदे अमल ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी अली रज़ा ख़ासकेली, अनीला, रफ़ीक मला, रिज़वान कोसो, साजिद डायरी, मुनीर अबड़ो कई। नौशर फिरोज़ प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि पारां सिंध सभा जे पैदल मार्च में शरीक। सिंध जे नियाणियुनि मथां ओबाड़ो पुलिस जी चढ़ाई ऐं तज़लील करे खंभे ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ नौशर फिरोज़ जे सियासी समाजी अॻुवाणनि जो प्रेस क्लब नौशर फिरोज़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त सिंध जे नियाणियुनि मथां पुलिस पारां कयल तशद्दुद जो नोटिस वठी गुम कयल कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।